बरकत रूहानी महफिल नसीब फरमाई। अल्लाह करीम जल जलालहू असांजी हाज़री पंहिंजी दरबार पाक में कबूल फरमाए। आमीन। असां सभिनी खे हमेशा सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन भी खिदमत कई है अल्लाह करीम जल जलालहू उन्हनि खे अजर अज़ीम अता फरमाए। बरकत महफिल में उलमाए किराम, हुफ़ाज़ अज़ाम, सादात सबोरा, नात ख़ान, मुअज़्ज़ज़ीन जलवा फ़रोज़ आहिनि जिन जे अचण सां असांजी महफिल जी रौनक भी वधी वई आहे ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जे रहमत जो मज़ीद नुज़ूल भी थी रहियो आहे। अॼोकी ही बाबरकत महफिल ईसाले सवाब के हवाले से मुनाक़द कई वई आहे। मुहतरमुल मक़ाम हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं वली मोहम्मद दामत बरकातुहुल आलिया जी मरहूमा मग़फ़ूरा प्यारी अमर जीजल साईं के ईसाले सवाब के हवाले से ऐं मुहतरमुल मक़ाम जनाब उस्ताद साईं गुलाम रसूल साहिब जिन जे मरहूम मग़फ़ूर प्यारे वालिद गिरामी के सवाब पहुँचाने के हवाले से रखी वही है। दुआ गुआयूं अल्लाह तबारक व तआला उन्हनि मरहूमनि जा दर्जात बुलंद फरमाए ऐं उन्हनि जे क़ब्रनि खे सभिनी मोमिननि जे क़ब्रनि खे जन्नत के बागन मचा बाग बनाए ऐं असां सभिनी जो ख़ात्मो ईमान ते फरमाए। आमीन। ही दुनिया नेक अमल करण की जाइ आहे ऐं आखिरत उन जे जज़ा जी जाइ आहे। हिन दुनिया में इंसान आयो आहे तो नेक अमल करण जे लाइ आयो आहे। असां गाफिल थी विया आहियूं, असां आमाल सालिहा खां परे थी विया आहियूं। असांखे अल्लाह तबारक व तआला जो ख़ालिक़ कयो आहे, उन जो मक़सद ही इहो आहे त असां अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयूं। और इबादत जा किस्म आहिनि। अल्लाह सुब्हानहू व तआला जी इबादत मुख्तलिफ तरीक़े सां जानी भी आहे, माली भी आहे, क़ल्बी भी आहे, लिसानी भी आहे। गॾो गॾु अल्लाह तबारक व तआला जे प्यारनि बांधनि सां उहे अंबियाए किराम हुजनि या औलिया इज़ाम हुजनि उन्हनि सां मुहब्बत करण इहा भी अल्लाह जी इबादत आहे। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सुन्नत पाक ते अमल करण इहा अल्लाह जी इबादत आहे। मखलूक में मोहताज ऐं गरीबन की मदद करण, माण्हुनि सां सुठो ॻाल्हाइण, भिटकियनि खे रस्ता सही ॾिसण, इहा बि अल्लाह ताला जी इबादत आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमाए वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मूं जिन्ननि इंसाननि के सिर्फ पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे।
असांजी खिलकत जो मक़सद, असांजो दुनिया में अचण पैदा थियण जो मक़सद ई आहे त अल्लाह साईं जी इबादत कयूं। जेकर असां पंहिंजो मक़सद पूरो न कयोसीं त पोइ असां दुनिया जे अंदर ई नाकाम थी वेंदासीं। जॾहिं हिते नाकाम थी वियासीं त उते असां कहिड़ा कामयाब थींदासीं। ही दुनिया नेक अमलन जी जाइ आहे। हिते नेक अमल असांखे करणु खपनि। ही ज़िंदगी हिकिड़ी अज़ीम नेमत आहे जेका अल्लाह ताला असांखे अता फरमाई आहे। इन नेमत जो क़दुरु कयूं ऐं इन ज़िंदगी जे अंदरि असां नेक अमल कयूं ऐं उन अमलनि जो अजर असांखे क़यामत में मिलण वारो आहे। हिकिड़ो सालिह बानो कंहिं क़ब्रिस्तान में वियो ऐं क़ब्रिस्तान में वियो, हुनजो कशफ खुलियल हुओ, यानी दिलि जूं अखियूं हुनजूं खुलियल हुयूं। दिलि जूं जॾहिं अखियूं खुली वेंदियूं आहिनि पोइ हिजाब ऐं पर्दा केतिरा बि हुजनि, उन हिजाब पर्दनि दीवारनि जे परियां इंसान जी नज़र हली वेंदी आहे। जॾहिं दिलि जूं अखियूं खुलंदियूं आहिनि तॾहिं उनजी नज़र जीअं उनजी दिलि जी नज़र तेज़ हूंदी तीअं उनजी निगाह परे परे ताईं पइजी वेंदी। अल्लाह पाक जो दिलूं साफ़ आहे। अल्लाह जल जलालहू जे वलीअ जूं निगाहूं पाक आहे। उन्हनि जूं दिलूं पाक ऐं साफ़ आहे। तज़कियतुल नफ्स ऐं तज़कियतुल क़ल्ब सां उन्हनि जूं अंदर जूं अखियूं खुली चुकियूं आहिनि। और उन्हनि जूं निगाहूं परे परे ताईं वेंदियूं आहिनि। सभिनी वलीअनि जे सरदार ऐं जंहिंजो कदम कुल वलीअनि जे कंध जे मथां आहे, हज़रत गौसुल आज़म पीरनि जे पीर सोने दस्तगीर रज़ियल्लाहु तआला अन्हु ने फरमायो त मुंहिंजी बातिनी नज़र केतिरे क़दर खुलियल आहे जो नज़र तो इला बिलादिल्लाह जमअन का खरतलतिन अला हुक्म इत्तिसाली। मो अल्लाह ताला जी पूरी मखलूक खे कीअं ॾिठो आहे जीअं वारीअ जो दाणो हुजे। ज़मीन अची वई, ज़मीन की मखलूक अची वई, आसमान अची वया, आसमान की मखलूक अची वई, अर्श मुअल्ला अची वियो, लोहे महफूज अची वयो। बिलादिल्लाहि जमअन जन सभई शान अल्लाह जा, यानी पूरी कायनात अल्लाह तबारक व तआला जी के मां इहे ॾिसी रहियो आहियां जीअं हिकिड़ो खरदल जो दाणो, वारीअ जो दाणो, रेतीअ जो दाणो हुजे, इहे ॾिसी रहियो आहियां। जॾहिं हिकिड़े दाणे खे ॾिठो वेंदो आहे उहो दाणो तमामु थोरो हूंदो आहे पर नज़र अञा बि परे परे ताईं पवंदी आहे। सोने दस्तगीर जे फरमान जो मतिलबु आहे त मुंहिंजी नज़र हिन पूरी कायनात खे ॾिसी रही आहे पर मुंहिंजी नज़र अञा कायनात खां बि वॾी आहे। सोने गौस पाक जे नज़र जो कमाल आहे त सोने मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र जो छा कमाल आहे। दिल जो दीदूं खुलंदियूं आहिनि नेक अमल करण सां, परहेज़गारीअ सां, अल्लाह सुब्हानहु व तआला जे ज़िक्र व अज़कार सां, तज़कियतुन नफ्स पंहिंजे नफ्स खे पाक रखण सां, व तस्फियतुल क़ल्ब ऐं पंहिंजे दिल खे साफ़ रखण सां उहे निगाहूं खुलंदियूं आहिनि। हुन अल्लाह जे कामिल वलीअ जी नज़र खुलियल हुई। जीअं जो क़ब्रिस्तान में वियो त उन क़ब्रिस्तान में वियो ख़त्म ॾियण जे लाइ त ओचितो हुनजी नज़र हिकिड़े क़ब्र वारे जे मथां पइजी वई त ॾिसे तो क़ब्र वारो शख़्स पंहिंजी मज़ार पंहिंजे क़ब्र में बहितरीन बिस्तरे जे मथां वेठो आहे ऐं उन जे आॾो कलामुल्लाह शरीफ़, मुस्लिम शरीफ़, क़ुरान करीम खुलियो पियो आहे ऐं हू क़ुरान करीम जी तिलावत में मसरूफ़ लॻो पियो आहे। क़ब्र जे अंदरि
तिलावत में मसरूफ। कब्र के अंदर कुरान करीम की तिलावत करी रही हुआ है, इनकी नजर जो मथा पई त अजीब हिकड़ो नमूनो कुदरत ॾिठई। कब्र में वेठो आहे, तिलावत करे रहियो आहे, सुहिणो बिस्तरो विछायो पियो आहे त हिनजे ज़ुबान मां निकिरियो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छा निकिरी वियो? सुभान अल्लाह। जोर सां सुभान अल्लाह। न तिलावत करण वारे शख्स इंसान मुखातिब थियो। ए अल्लाह जा नेक बना जे अल्लाह सुब्हानहु व तआला जो तो जिक्र कयो आ, उन अल्लाह जे वास्ते सा इन सुभान अल्लाह जो सवाब तो मुखे अता फरमा। सुभान अल्लाह। माने का वरी निकरी वयो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तू अल्लाह जे कुरान की तिलावत करे रहियो आहे, जो हिकड़े हरफ जे पढ़ण सां 10 नेकियूं मिलंदियूं आहिनि, 10 गुनाह माफ़ थींदा आहिनि, 10 दर्जात बुलंद थींदा आहिनि। अले केने वक़्त खां वठी तो तिलावत में मसरूफ़ आहे, तो वटि नेकियुनि जी खोटी त आहे कान का। मूं त हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह चयो आहे, ऐं इन सुभान अल्लाह जो सवाब तूं मूंखां तलब करे रहियो आहे। छा तोखे सवाब थोरो मिलियो आहे जो मूंखां तूं सुभान अल्लाह जे हिकिड़ी तस्बीह जो, हिकिड़े लफ़्ज़ जो, हिकिड़े कलमे जो मूंखां तूं सवाब तलब करे रहियो आहे? त कब्र वारो चवण लॻो त हाओ यार, सवाब जिन चीज़न नेकन ते मिलंदो आहे उहा दुनिया आहे। तू दुनिया में तो रही, तोखे जेको न सुभान अल्लाह चवण जो सवाब मिलियो आहे, सो अल्लाह मूंखे ॾेखारियो आहे त केतिरो तोखे सवाब मिलियो आहे। मां सालनि खां वठी तिलावत थो कयां, ही मुंहिंजे लाइ विद्र आहे, मुंहिंजे लाइ ज़रूर आहे, मुंहिंजे लाइ सुकून आहे, पर हाणे मूंखे हिन तिलावत जो को बि सवाब कोन थो मिले, छो जो मां दार दुनिया खे छॾे आयो आहियां। यार तूं दुनिया में थो रही, दुनिया जे अंदर तूं तिलावतूं कंदे, तस्बीहूं पढ़ंदे तोखे सवाब मिलंदो। तॾहिं मूं तोखे अल्लाह जो वसीलो ॾिनो आहे, वास्तो ॾिनो आहे, त उन अल्लाह जे वास्ते सां इन ज़िक्र, इन तस्बीह, इन सुभान अल्लाह जो सवाब तो मूंखे अता फरमा। सुभान अल्लाह। असां चेहरा असांखे क़दर न आहे, मरदासी तनह असांखे क़दर पवंदो त यार जे नेक अमल कयूं हा, जे अञा सुभान अल्लाह वधीक चऊं सुभान अल्लाह, तस्बीह पढ़ूं हा। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जिन मेराज वारी रात जॾहिं मेराज शरीफ करे वापसी जॾहिं फरमाई हुआ त वरी भी अंबिया इकराम सां मुलाकातूं थींदियूं आहियूं, त पोइ सतें आसमान ते सैयदना इब्राहीम अला नबीना व अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। सैयदना इब्राहीम अला नबीना व अलैहिस्सलाम पिया चवन त क़िबला पंहिंजी उम्मत के चओ त अल्लाह की तस्बीह घणी पढ़न, ही मुंहिंजे तरफ़ खां न्यापो आहे त पंहिंजी उम्मत के चओ त अल्लाह की तस्बीह घणी पढ़न। वो चवंदा रहन सुभानअल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। ये लफ्ज़ हू चवंदा रहन। हिकिड़ो दफ़ो तव्हां बि चओ सुभानअल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। सुभानअल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। सुभानअल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। सैयदना इब्राहीम अला नबीना व अलैहिस्सलाम अज़का कन चवन पिया त सोना पंहिंजी उम्मत के चओ त ही तस्बीह घणी पढ़न। इन हवाले सां जेको हिकिड़ो दफ़ो या तस्बीह पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला उन्ही जे लाइ जन्नत में हिकिड़ो वण लॻाए छॾींदो। तव्हां खे 3 दफ़ा पढ़ाई आहे सुभानअल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। वरी 4थो दफ़ो पढ़ाई आहे। वेठा ज़मीन ते आयो,
लेकिन जन्नत में पंजो बाग खरीद करे रहा जन्नत में पंजे लाए बाग तैयार कराए रहा सुभान अल्लाह की तस्बीह ज्यादा पढ़ो, अल्हम्दुलिल्लाह की तस्बीह ज्यादा पढ़ो। सही मुस्लिम शरीफ के अंदर हदीस पाक का पान करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमाया जो को रोजाना सब हो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह व बिहम्दिही पढ़े 100 दफा। बड़ी शाम जो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह व बिहम्दिही 100 दफा पढ़े, रोजाना जो विर्द करे सुबह शाम सुभान अल्लाह व बिहम्दिही की तस्बीह रोजाना 100 दफा पढ़े। पाक करीम अलैहिस्सलाम फरमाए जने क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजा उम्मती पंहिंजा नेक अमल जॾहिं खणी अल्लाह वटि पहुचंदा त इन तस्बीह पढ़ण वारे जो अमल सभिनी जे नेक अमलनि खां वज़नाए थो ऐं ॻरो साबित थींदो। अमल बे जो वज़नाए तो न होंदो। बान फरमाते जको वरी ॿियो ॿियो तस्बीह पढ़ंदो उनी जो अमल भी एडो ही वज़नाए तो होंदो। जे चओ था त असांजा अमल क़यामत जड़ी वज़नाए ता ऐं ॻरा साबित थियल त पोइ सुबुह जो भी विर्द कयो सुभान अल्लाह व बिहम्दिही जो 100 दफा पढ़ो ऐं शाम जो भी सुभान अल्लाह व बिहम्दिही जो 100 दफा तव्हां विर्द कंदा रहो। अॼु असां अमल खां कासिर थी विया इन में असां मौलविन जो कसूर जरूर है, असां पीरन जो कसूर जरूर है। असां अवाम के या तलकीन कई काने बस असां के बाबा तव्हां जलसो कयो तव्हां महफिल सजायो तव्हां लंगर कयो तव्हां खैरात कयो तव्हां मीलाद कयो तव्हां यारी कयो बस को अमल कयो न कयो तव्हां जन्नत में हजा विया। बेशक उम्मीद वडी यारी करण सां बारही करण सां मीलाद करण सां महफिल करण सां अल्लाह तबारक व तआला जन्नत के दुखुल जो असांजे लाइ सबब बनाईंदो। लेकिन ये दुनिया अमल जी जाइ आहे। इन दुनिया में अमल, इन दुनिया में बुराई का बचो, इन दुनिया में खराबी खराफात का बचो, इन दुनिया के अंदर पराए माल ते कब्जो न कयो, इन दुनिया के अंदर पंहिंजी दिल के हर मुसलमान का पाक ऐं साफ रखो। दिल के अंदर कामयाबी पैदा न थिए, पराए माल ते कब्जो न हुजे, हराम न खाओ, हराम न पायो, हराम जाए में न रहो, रिश्वतूं खाई ब्याज खाई ब्याज वठी रिश्वतूं वठी चालू ठाहियो, ब्याज जी रिश्वत मुंहिंजा कपड़ा वठो, ब्याज जी रिश्वत इन हराम कमन वठा कमायूं करे पैसो गल कयो पान भी हराम खाओ पान भी हराम पाओ पायो ऐं बच्चन के हराम खारायो। छा इनजो सब इनजो हिसाब न थींदो? अल्लाह ताला वटि हिसाब ज़रूर। असां कहिड़े बार जी ॿोली आहे? सही बुखारी शरीफ के अंदर हदीस पाक मौजूद है। खैबर जो मौक़ियो हो, खैबर की जंग का वापसी थी। हुजूर करीम अलैहिस्सलाम ने जो गुलाम हो मिदअन उन जो नालो हो मिदअन, उन्हीं के तीर लगो हो, उन तीर से उनकी शहादत थी वही हुई, उनकी शहादत थी वही। हुजूर करीम अलैहिस्सलाम ने जनाजे नमाज पढ़ाई। मदीने जा घोट अलैहिस्सलाम जंजो जनाजो पढ़ाई अच्छा तो समझ सुभान अल्लाह वरी उनकी शहादत मिली है। नबी करीम अलैहिस्सलाम जो गुलाम एक असहाबी का गुलाम हो, हुजूर अलैहिस्सलाम जो खिदमत गुजार हो, शहादत जो दर्जो नहीं के मिलो। हुजूर अलैहिस्सलाम ने पान की जनाजे नमाज पढ़ाई, पान कब्र में उनके दफन कराया। जॾहिं अहिड़ो हाल ॿियनि असहाबनि सॻोड़ ॾिठो त उन्हनि खे रश थियो, काश जो असांखे बि शहादत मिले हा, असांजो बि जनाज़ो हुजूर अलैहिस्सलाम पढ़ायो हा।
पान कब्र में असन के नाज़िल लहर लाहिलहा तो सहाबी सरोरा चवण लगा हनी अल्लाहु शहादा, हनी अल्लाहु शहादा। वजन बरकत वारो मुबारक उनके उनके शहादत मिली वही बड़ो दर्जो जो थी वयो बड़ा पता है भलारो इंसान बख्तवार हुआ। लेकिन पान करीम अलैहि सलाम ने चाह फरमाया कि बुखारी शरीफ में लफ्ज़ मौत महफूज है। पान करीम अलैहि सलाम ने इरशाद फरमाया बल बल लज़ी नफ्सी बियदिही, बल्कि मुखे कसम आहे ज़ात जो जंहिंजे दस्ते कुदरत में मुंहिंजी जान आहे। इन्न शमलत अल्लती असाबहा यौम खैबर मिनल मग़ानिम, खैबर जी जंग में जेको असांखे गनीमत जो माल मिलियो हुओ उन माल जे अंदर हिकड़ी चादर हुई। उहा चादर हिन मिदअन खई हुई। लम तुसिबहल मक़ासिद, अया वेरहायो माल न वियो हुओ, वेरहाइण खां पहिरियां हुन खई हुई। माले गनीमत जी चादर बगैर विरासत जे पहिरियां हुन खई हुई। पान करीम अलैहि सलाम फरमाया तोड़े जो के शहादत मिली आ, लेकिन मुंहिंजो अखियूं ॾिसी रहियूं आहिनि लतश्तमिलु अलैहि नारन, मां ॾिसी रहियो आहियां तुंहिंजे मथां जहन्नम जी बाह हली रही आहे। असां कहिड़े बात जी ॿोली आहे? हराम खां हराम कयूं पोइ बि चऊं त बाबा बस परवाह कान्हे का। छा असां एतिरा दिलेर थी विया आहियूं पंहिंजे गुनाहनि ते? अल्लाह से जो को भी खौफ असांखे न रहियो आहे? छा अल्लाह से को हिसाब कोन वठंदो? छा हुन को असांजे लाइ बख़्शिश जी अहिड़ी का आयत नाज़िल करे छॾिया जेको वणे सो वञी कयो? जेकॾहिं अहिड़ो हुकुम हुओ जेको वणे सो वञी कयो, अल्लाह तोखां हिसाब न कंदो, उहो सिर्फ़ दुनिया में हिकिड़ो इंसान आहे जेको वणे सो वञी कर, तोखां अल्लाह हिसाब न कंदो, वो हिकिड़ो इंसान आहे। हमारे ज़हन में तजस्सुस सवाल फिरी रहियो आहे वो कहिड़ो खुशनसीब इंसान आहे। वो इंसान मिठे महबूब करीम अलैहिस्सलाम जिंजो 3 नंबर ते यार ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जिंजे ॿिनि न्याणियुनि जो शोहर ज़िन्नूरैन सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जी ज़ात बाबरकत। सुभान अल्लाह। सैयद इस बात के अंदर आए और जने हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु जी हुजूर करीम अलैहिस्सलाम जे दरबार में तबूक वाले मौके ते 950 उठ सामान जा भरियल ऐं 50 घोड़ा गाज़िन के हथियारन समेत ऐं 10,000 दीनार सोन जा हुजूर अलैहिस्सलाम के कदमन में जॾहिं पहुंचाया हुआ त पाण करीम अलैहिस्सलाम हथ जो इशारो करे बा फरमाए मा अला उस्मान बाद अमिल हाज़ा, मा अला उस्मान बाद अमिल हाज़ा। अज का बाद उस्मान जो वणे सो वणी करे अल्लाह को हिसाब मुझे उस्मान सा कोन कंदो। सुभान अल्लाह। उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु पर तॾहिं बि उस्मान गनी जो हाल छा हुओ जॾहिं नमाज़ में बीहंदा हा त खिल मथां ॻोड़नि जो कतारूं शुरू थी वेंदियूं हुयूं। नमाज़ में बीहंदा हा त रोईंदा ई ॾकंदा हुआ।
हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जल खौफ इलाही में रोईंदा हुआ ऐं जॾहिं क़ब्र ते ईंदा हा त बेहद बेशुमार पाण रोईंदा हुआ। माण्हुनि अर्ज़ कयसि क़िबला कॾहिं तव्हां जे आॾो मैदान महशर जो ज़िक्र कयो वियो, तव्हां जे आॾो अज़ाब जो ज़िक्र कयो वियो आहे, तव्हां जे आॾो मौत जो ज़िक्र कयो वियो, तव्हां खे रोईंदे एतिरे क़दुरु न ॾिठो वियो आहे जेतिरे क़दुरु तव्हां क़ब्र जो ज़िक्र कयो वियो या क़ब्र जे साम्हूं आयो तव्हां रोईंदा आहियो। सबबु छा आहे? पाण फरमाइनि बाबा आख़िरत जे मंज़िल मंझां पहिरीं मंज़िल आहे जेको हितां चढ़ी वियो सो अॻिते उहो क़बूल ऐं मक़बूल थी वेंदो आहे। मां ॾिसां थो क़ब्र खां त अल्लाह ताला ही मुंहिंजो ॾाको छा सुभान अल्लाह। असांखे खौफ़ खुदा सां ज़िक्र चुको आहे, असां दिलेर बणिजी विया आहियूं। ईमान वारो नेक अमल कयो, सालिह अमल कयो, हिक ॿिए खे नेक अमल जी असां दावत ॾियूं, पंहिंजे पाण में मोहब्बत ऐं प्यार सां ज़िंदगी गुज़ारियूं ऐं उन प्यार वारी ज़िंदगी में असांजे लाइ हिते बि मज़ो आहे त क़ब्र क़यामत जे अंदरि बि मज़ो आहे। सुभान अल्लाह। अचो ॿुधो त अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में नेक अमल करण वारनि जे लाइ छा इरशाद फरमायो आहे। पहिरां तिलावत करण खां पहिरां अचो गॾिजी पंहिंजे नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हे सुहिणो दुरूद शरीफ़ पढ़ो त मां पंहिंजे मौज़ू खे अञा अॻिते हलाईंदो रहां। पढ़ंदा वासा पढ़ंदा हलो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तवासा पढ़दा लो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मन अमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा, जो भी नेक अमल कयो वो मर्द हुजे या औरत हुजे वहुवा मुमिन शर्तात हो ईमान वारो हुजे। नेक अमल करे पर शर्तात ईमान वारो हुजे। बेईमान केतिरा भी नेक अमल करे उन्हीं के को भी अजर आखिरत में कोन्हे को, पर उन्हीं के लाइ जेको ईमान वारो वा नेक अमल जॾहिं करे थो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मन अमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुवा मुमिन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। जेको भी मोमिन मानो मर्द या औरत है नेक अमल कर दो अल्लाह ताला फरमाए तसाने के पाक हयाती अता फरमाएगा से वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। दुनिया के अंदर जेको जेके नेक अमल कंदा हुआ असां उन्हीं जो खेस अजर भी अता फरमाईंदा से। एतिरो अजर अल्लाह ताला अता फरमाईंदो। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमाईंदो आहे वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। चार कसम अल्लाह ताला खया अते रब करीम जल्ल जलालुहु इरशाद फरमायो लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम। बेशक असां इंसान के सोनी सूरत में पैदा फरमायो है। सुम्मा
वददनाहु अस्फल साफिलीन। वो इन हसीन जमील इंसान के असा अस्फल साफिलीन जहन्नम जे तर्रे में खड़ी उछलाए हणदा से मोटाने के जहन्नम जे तर्रे में चलीला से। पर इल्लल्लज़ीना आमनु व अमिलुस्सालिहात पर जिन्हें ईमान आंदो नेक अमल जिन कया उनके जहन्नम में कोन उछलायो वेंदो बल्कि उन्हनि जे लाइ अजर आहे। केतिरे क़दुरु अजर आहे। रब करीम जल जलालुहु इरशाद फरमायो फलहुम अजरुन ग़ैरु ममनून। उनके लाइ आन खुद सवाब है। खुद उनके लाइ अजर है। उनजो खुटण वारो अजर नाहे। अल्लाह ताला ॾींदो वेंदो बानो वठंदो वेंदो बिना हिसाब जे। खुटण वारो अजर न हूंदो बेशुमार अल्लाह ताला उनखे अजर अता फरमाईंदो। मुंहिंजा दोस्तो जेको नेक अमल कंदो अल्लाह तबारक व तआला उनखे अजर अता फरमाईंदो। मर्द आहे या औरत आहे या न त को मर्द अमल करे तो उनखे सवाब मिले औरत अमल करे तो उनखे न मिले बल्कि औरत के भी सवाब आहे मर्द के भी सवाब आहे। जीअं मर्दनि जे अंदर अल्लाह जा वली पैदा थींदा आहिनि ईअं औरतनि में भी अल्लाह जो वली यानी पैदा थींदियूं आहिनि। सहाबा इकराम हिन उम्मत जा पहिरा वली आहिनि ऐं असहाब औरतूं उहे भी हिन उम्मत जो औरतनि जे अंदर पहिरियों वलियाणियूं आहिनि। उम्महातुल मोमिनीन उन सां गॾोगॾु हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी जो न्याणियूं उहे सभु जो सभु हिन उम्मत जूं वलियाणियूं आहिनि। उन खां बाद हर दौर जे अंदर औरतनि जे अंदर भी अल्लाह जूं कामिल वलियाणियूं थींदियूं थियूं अचनि जिन जा एॾा वॾा दर्जात आहिनि जो वे अल्लाह जी दरबार में जॾहिं अर्ज़ कंदियूं आहिनि त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जो अर्ज़ क़बूल फरमाईंदो आहे ऐं दुआउनि खे पंहिंजी दरबार में मक़बूलियत जो शर्फ़ नसीब फरमाए थींदो आहे। मिस्र में अम्मा नफीसा साइण रज़ियल्लाहु तआला अन्हा जी आलीशान मज़ार आहे। सैयदना इमाम हसन अल मुज्तबा रज़ियल्लाहु तआला अन्हु जिनजी पोटी आहे अम्मा नफीसा साइण। हज़रत इमाम शाफ़िई रहमतुल्लाहि तआला अलैहि जिनजे उस्तादनि में संदन नालो भी ईंदो आहे। इमाम शाफ़िई रहमत भी अम्मा नफीसा साइण खां इल्म हदीस जो हासिल कयो आहे। अम्मा नफीसा साइण रज़ियल्लाहु तआला अन्हा जी जो करामतूं मिस्र में तमाम मशहूर आहिनि ऐं उन्हनि जी मज़ार आलीशान ठहियल आहे। वॾे मां वॾी उन्हनि जी मज़ार आहे वॾे मां वॾो मैदान मिस्र में उन बीबी साइण जो आहे ऐं उन जूं करामतूं एॾियूं वॾियूं मशहूर आहिनि जो हिकु करामत बीबी साइण जी ही भी मशहूर आहे त दरियाहे नील हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ख़त अचण खां बाद कॾहिं लथो कोन हुओ कॾहिं पानी घटियाई कोन लेकिन अम्मा नफीसा साइण रज़ियल्लाहु तआला अन्हा जिन जे दौर में दरियाए नील जो पानी कुछ घटि थी वियो जेको वाटर कोरसन ते न पियो चढ़े माण्हू अम्मा नफीसा साइण जे दरवाज़े ते आया ऐं अर्ज़ कयऊं माण्हू मोकिलियऊं बच्चा मोकिलियऊं असांजे लाइ दुआ कयो। मिस्र जो सॼो जियारो फसल ते आहे ऐं फसल थींदो आहे नील दरिया जे हवाले सां। जे पानी न रहंदो त फसल न थींदो फसल बचो त असांजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी। उन जे करे तव्हां दुआ फरमायो त नील दरिया वहंदो रहे त हवेली पाक तां अम्मा साइण पंहिंजी चादर मुबारक मोकिली हुई ऐं फरमायो त मुंहिंजी चादर खणी वञो ऐं नील दरिया जे साम्हूं
नील दरिया के मुझी चादर देखारियो नील के जो त नील ही आले रसूल अहल बैत जी चादर आहे अम्मा नफीसा साइड जी चादर आहे चादर ही के सब सुनाने करे उन जो पैगामात मुझे वतन के मानव के पानी के हवाले से कदम परेशान न कर बस चादर जो पहुंचना हुआ पैगाम जो पहुंचाना हुआ नील दरिया करे छोली खादी मथे निकली आयो अज ताई जो 1000 साल का मथे वक्त गुजरी वयो वरी नील दरिया जो पानी हेठ लथो ही कोन है को नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तो जो पीर मुझे पीर दरबार आली आलिया शरीफ दरबार आलिया मशहूरी शरीफ जमात अहले सुन्नत हजरत ज़ुन्नून मिस्री रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अल्लाह तबारक व ताला जा कामिल वली आए पाने शाद फरमान पे तुमा मिस्र का मदीने पाक मक्के पाक वनी रहियो होस हज जो इरादो पियो कया अल्लाह ताला सभी के हज नसीब फरमाए महबूब अलैहिस्सलाम जंजे प्यारे वतन जो दीदार नसीब फरमाए आमीन जो दोस्तों हजरत ज़ुन्नून मिस्री साईं फरमाए पिया तमा भले पार वनी रहियोस अकेलो सफर कयम साथी पान सा गड कोन खयम पानी जी खली मूसाण गड हुए एकड़ो खाधे जो थेलो भी गड हुआ हिकड़ी कोथरी जे अंदर मुंजा कपड़ा लटा पियल हुआ कपड़ा छा हुआ हिकड़ी चादर हुई हिकड़ी कमीज हुई बस पान सा गड मोयो सामान खणी करे मां हलण लगस सफर कंदो कंदो रहियोस हलंदे हलंदे रस्ते में मां अकेलो पंध कंदो रहियोस ओ खाधे वारो जेको थेलो हो के जाए ते किरी पयो मुखे खबर कान पई हलंदे हलंदे मुंजो जेको सामान वारी गोथरी हुई उहा गोथरी भी मुंजी किरी पई जेको पानी मुंजी खली में हो ओ पानी भी मुंजो खुटंदो वयो हाणे के बठुक बस पानी जा बचा हुआ चवा पियो थी बठुक पानी जाए उन भी भरायो हुआ भूख में भी पार थी रहियो आया साथी भी ना है समर भी ना है अकेलो सफर करे रहियो आया मौत न मथा अची वने हजरत ज़ुन्नून मिस्री फरमाइन पिया हाणे एड़ी मोजी हालत थी वई जो जान जे अंदर कमजोरी पैदा थी वई हलण का टको जवाब दी वञन पियो अखियुनि जे आॾो अंधारियो दी वञन पियो दिमाग मुंहिंजो चकराइण लॻो हुआ परेशान लॻो पियोस जो मुंहिंजे मथा मौत अचण वारो हुआ मुंहिंजी परेशानी जो आलम हुआ सैयदना ज़ुन्नून मिस्री से फरमान पिया मुंहिंजे जे अंदर हिकिड़ो घाटो वण ॾिठो सहरा जे अंदर मो वण ॾिठो इरादो कयमि तिन वण जे हेठां वेही करे बाक़ी पंहिंजी ज़िंदगी जा पसाह पूरा करे वठां उसमें न मरां मन मां छा में मरां जीअं जो मां वण जे हेठां आयो आहियां तॾहिं मूंखे पोयों वक़्त घर वारो भी याद आयो सफर जो वक़्त भी याद आयो ऐं भले पार जेको वञी रहियो होसि उहो मंज़र भी मूंखे याद पियो अचे रोअण पियो त मुंहिंजा मौला मां इरादो करे नितुसि तुंहिंजो घर जो दीदार कयां तुंहिंजी यार जे मदीने पाक जो दीदार कयां पर मौत त हिते अची रहियो आहे और मुंहिंजा रब करीम मुंहिंजो तुंहिंजी दरबार में अर्ज़ आहे त अल्लाह ईअं न हो जियां आऊं मरां बंद में पहिरां वञां लो पोइ मर जनम ॾींहड़ा मुंहिंजा रब करीम पहिरियों मां भले पार जो दीदार कयां पोइ उते भले मुंहिंजे मथां मौत अचे त अचे सैयदना ज़ुन्नून मिस्री फरमाइण पिया मां भले पार खे यादि करे ज़ारो ज़ार रोई रहियो हुउसि त ओज तो मुंहिंजे कननि जे मथां दर्द जूं दाहूं अची पहुतियूं आहिनि अहिड़ियूं दाहूं दर्द जूं पहुचनि पियूं जो मुंहिंजे कननि खां मुंहिंजी दिलि जा तार खोले रहियो हुयो चवण पियो त को बानो दर्द वारो आहे को इश्क वारो आह करे रहियो आहे
वो सुरन वारो चेता हूँ करे रहो वा मां बुधा तो छा चई रहो वा के प्यारे पानी जा आवाज अची रहा वो मानो पंजे अल्लाह साण ॻाल्हाए रहो हुओ ओ मुंहिंजा मालिक साईं जे राज़ी आही त राज़ी थींदो रह अञा बि पंहिंजी रिज़ा खे वधाईंदो रह पर जेकॾहिं तूं नाराज़ थी वियो आहे ओ मुंहिंजा रब करीम तुंहिंजी नाराज़गी खे बर्दाश्त करण जी मूं में का बि ताक़त न आहे या अल्लाह रुसण घोरियो छॾराणा रिदाई मुंहिंजी मेट में धरा आकिल अगलाई लपेट लतीफ चढ़े कामल कचाई करमाफ मदाई त सोढ़ा वनी सुखी थिया मुंहिंजा रब करीम तू मुंहिंजे मथां राज़ी थियो सैयदना ज़ुन्नून मिस्री रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि पिया बस मां इहो आवाज़ ॿुधो दिल में इरादो कयम इन माने जो वॾी दीदार कया जेको अल्लाह ताला जे इश्क में दाहूं करे रहियो आहे उनजो आवाज़ मूंखे हिकिड़े टिबे तां अची रहियो हुओ हिकिड़ी भिट तां आवाज़ अची रहियो हुओ सैयदना ज़ुन्नून मिस्री साईं फरमाइनि पिया मूंखे हलण जी त ताक़त कान हुई पर रेडियो ॾेई करे हथों राड़ियूं हणी करे उन भिट जे मथां मां चढ़ी वियुसि करे जो ॾिसां त अल्लाह साईं जो हिकिड़ो बानो आहे इश्क जे अंदरि पाह लॻो पियो आहे अखियूं डरा ॾेई वियूं अथसि मच्छर निट रहण जो सिधो वारी ते सुतो पियो आहे अखियूं आसमान में खुदियूं पियूं अथसि पंहिंजे रब करीम जे इश्क साण दिल उन जी सॼी भरी पई आहे अल्लाह ताला जे इश्क में मस्तई माहौल लगो पयो आहे उन फकीर दरवेर जे वेझो वियुसि जीअं जो मां वेझो वियुसि अखियूं त जो मथे लॻियो पयो हुयो पर चवे पियो त अस्सलाम अलैका या ज़न्नून अल मिस्री इनके बुधायो तमा ज़ुन्नून सा मशहूर आया मां मिस्र जो रहा आया नू सलाम जो जवाब दिनो अर्ज़ के तू अल्लाह जा प्यारा बाना तो के मुझो के तारुफ करायो आहे हुन माने केड़ो मुखे जवाब न दिनो बल्कि मुखे चवण लगो तो ज़ुन्नून जॾहिं भले बार तो सफर शुरू कयो वरी तो उम्मीद लाहे वरतिया तो जो पानी खत्म थी वयो तो जो खाधो खत्म थी वयो परेशान थी करे एक वण जे हेठा वेही मौत वो इंतजार करे रहियो होए ओ ज़ुन्नून भलो हुओ जो मौत जे इंतजार खां तू पंहिंजे अल्लाह जे मुलाकात जो इंतजार करी हा उन्हीं जी रज़ा जो इंतजार करी हा ओ ज़ुन्नून भले पार पंथ कंदे तो ना उम्मीद थी वये जिंदगी का ना उम्मीद थी वये और ज़ुन्नून ना उम्मीद न थी तो अल्लाह ताला जी दरबार में उम्मीद रख जे